अवामी आवाज़ मीडिया ग्रुप तरफा ऐलानियल सकाफती ॾियार जे सिलसिले में नगर पार्कर में कारूंझर सुजाग फोरम तरफा सकाफती शाम कारूंझर जे नाम शानदार नमूने मल्हाई वई। इन मौके ते मच कचहरी कोठाए सकाफ़त जे रंगनि खे निर्वार कयो वियो। तक़रीब में लोक फनकारनि जुगनू कोहली ऐं ॿियनि सुरनि जी वर्खा कई, जॾहिं त शंकर ऐं लालचंद बांसुरी जे आलापनि सां माण्हुनि खे मोहित करे छॾियो। बेखू भाट कवि चंदीराम भाट जी शाइरी पेश कई। इन मौके ते लोक रक्स पिणु कयो वियो। कचहरी ख़िताब कंदे फोरम जे कन्वीनर अला रखियो खोसे में ॿियनि चयो त कारूंझर पार्कर जे माण्हुनि जो जियापो आहे, उन जे तहफ़ुज़ लाइ डिघी जदोजहद कई वेंदी ऐं कंहिं बि सूरत में जबल जी कटाई या लीज़ बर्दाश्त न कई वेंदी। कचहरी जी पुॼाणी ते सिंध जे सकाफ़ती लोकगीत होज मालो ते झुमरियूं हयूं वियूं। कारूंझरनी कोर मरिए पर मेलू नहीं, माथे टहुके मोर डूंगर लागे दीपता। कारूंझरनी कोर मरिए तो मेलिए नहीं, लाडक वाया लोक मीठा बोला मानवी। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।